मूंखे इहो सम्झ में नथो अचे त अदब जी दुनिया जो एॾो वॾो नालो साईं अब्दुल रहीम एतिरी करप्शन करे सघे थो जो नैब मथस इंक्वायरी पई करे। न, ईअं न हूंदो। हू त सूफ़ी मंश माण्हू आहे। हू ईअं नथो करे सघे। जी अर्शिला, हिन वक़्तु मां तव्हांजे बारे में ई सोचे रहियो हुयसि। पापा कीअं आहे तव्हांजो? सैफ, मां तुंहिंजे घर जे ॿाहिरि बीठी आहियां। कुझु मामलात ते डिस्कस करिणो आहे। छा मां अंदरि अची सघां थी? हा बिल्कुलु, पर तूं मां अचां थो तव्हां। न, तूं न अच। बसि अमीर खे चओ त गेट खोले, मां अंदरि अचां थी। हा ओके, ठीकु आहे। अमीर जी साईं। ॿाहिरि अर्शिला गेट ते बीठी अथई, हुनखे अंदरि वठी अचे पियो। अर्शिला, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचो पियो। मूंखे फोन करे छॾिया अर्शिला, मां अची वञा तोड़े। न बसि मुंहिंजो कमु बि हुयो ऐं तव्हां गुज़रियसि पे, सोचियमि तोसां मिलंदी हलां। कीअं आहीं तूं ऐं सुमल कीअं आहे? न, मुंहिंजो वञणु अञा कोन थियो आहे। ख़ैर तूं ॿुधाए, हिन वक़्तु इज़ एवरीथिंग ओके? ख़ैर आहे? सैफ, बाबा जे मसइले खे कीअं हल कजे? ऐं अहिड़ो कुझु बि न आहे। हरूभरू मामलात खे वधाए पेश कयो पियो वञे। तुंहिंजी कॉल खां पहिरियां मूं इहो ई पियो सोचियो, पर हाणे त इंक्वायरी हले पई शायदि। हा, इंक्वायरी जे रहे त कुझु देरि पहिरीं हू घर आया हुआ ऐं काफ़ी डॉक्यूमेंट्स बि खणी विया आहिनि। ऐं मथां मीडिया बि हुन ते ज़ोर ॾेई बीठी आहे। बाबा जा वेझा दोस्त बि राब्ते में नथा अचनि। ईअं त थियणो आहे। अहिड़े वक़्त में हर को ईअं पोइते थी वेंदो आहे। भला जेके ऑफिसर आया उन्हनि कुझु चयो पे छा? ज़ाहिर आहे काफ़ी सख़्ती सां पेश आया पे ऐं मुख़्तलिफ़ असासनि जो मालूम पे कयो। ममा त हॉस्पिटल में हुई। बाक़ी मुंहिंजी मालूमात में जेको कुझु हुयो मूं उन्हनि खे ॿुधाए छॾियो ऐं डॉक्यूमेंट्स खे पेश कयो। हाणे वधीक छा कजे इन जे लाइ तो वटि आई आहियां। मां कोशिशि कयां थो त का ॼाण सुञाण कढी वठां। अर्शिला, पर प्लीज़ तूं परेशान न थी। अल्लाह ख़ैर कंदो। साइमा, तूं हाणे निकिरी पई न? जी आपी, मां हॉस्पिटल में पहुची अम्मी खे मोकिलियां थी घर। मूंखे बाबा जे केस जे हवाले सां कुझु माण्हुनि सां मिलणो आहे ऐं महराज ऐं सैफ जी सपोर्ट बि खपंदी। मां महराज खे फ़ोन करे छॾियां? भले तूं चई छॾ, मां मंझंदि ताईं हॉस्पिटल अची वेंदसि। ओके आपी, मां बसि ईअं थोरी देरि में निकिरां पई। असां केॾो ख़ुशि हुयासीं। ख़ूबसूरत वक़्त जी छांव में ज़िंदगी केॾी ख़ूबसूरत पई गुज़रे। पहुच तो छो असां मथां? ॾुखनि जी उस अची चढ़ी आहे। अलाह साईं, तूं कहिड़ी आज़माइश में विधो आहे असांखे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।